अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। अदा त गया आदि मुरादी भली भली करे आयो। वियो भली थींदे अदा साले। अदा साले खे छा थियो आहे? अदा सफ़ा ग़रीबियूं आई बीमार आई छा? साले तो सफ़ा कंडा थी वियो आहे। ना आदि मां बिल्कुल ठीक आया। सदोरी दिए वञ पर चाय ठाए अच। जी। अरे मोहम्मद साले, मेरी हाणे ज़िंदगी ते त भरोसो आहे। हाणे त असां मिड़ई पिया मिड़ई बिना गारंटी ते हलूं। अदा त गया रब्बा कवां खे वॾी यमार ॾींदो। एड़ी मायूसी वारियूं ॻाल्हियूं न कर बेली। अदा साले अदो तगियो तोखां तारीख़ वठण आयो अथई। छा जी तारीख़? अरे मोहम्मद साले, अरे मां कोर्ट जी का तारीख़ वठण कोन आयो आहे जो हरू भरू पे तो जी भट कोन तो ॾियां जो जी कट करी वती ची ची करो। मां चाहियां थो त वारस पुट ऐं सदोरीअ जी शादीअ जी तारीख़ ॿधी छॾियां ऐं हुनजी जल्दी जल्दी शादी थी वञे त बहितर आहे। अदा त गया सदोरी काल बि तुंहिंजी हुई, अॼु बि तुंहिंजी आहे। जेका तारीख़ रखंदे मूंखे क़बूल आहे। अरे अदा हाणे नेकी जे कम में देर कहिड़ी? आउं त चवां थी शादी जी तारीख़ तकड़ी ॿधी छॾियो आहे। अदी मुरादी इसी थी पे ज़मानो ॾाढो ख़राब। न्याणियुनि जे विहारण जो वक़्तु ई कोन। ॾिसी पे थी मुल्क में छा छा पे थो थिए। तो इहो बार नथो चले न्याणी जे कॾहिं महल सां शींहं कुल्हे ते चढ़ी वञे। सम्झी थी न? वाह सचो ई अदा असां बि टको टको करे ॾाज जोड़े रखियो आहे। बस सदोरी तव्हांजी अमानत जेड़ी महिल वठो। अदा मां त चवां थी चंड जी 14 तारीख़ असुल ॾाढी भली आहे। न घणो ओरे आहे ऐं न ई घणो परे आहे। अधी तो त तंग तोरे छॾिया वाहड़ वहाए छॾी। बस इहा तारीख़ 14 पक्की पक्की। अदा ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे। पाणी मोकिलाणी कान्हे तोॾे बि ख़ैर। पर चाहे त पी वञे ईअं वरी ईअं कीअं वेंदो? हा अदी सोली थी वई। ये छा तो करी परू? केॾां थो वञे? वाह सुल्ताना, मूंखे हिन गुलूअ में शक आहे। हू धारियो आहे ऐं धारियो असांजो कॾहिं बि सॼण कोन थींदो। पर उहो नादर खान जो दोस्त आहे। जेकॾहिं न तोखे गुलूअ जे मथां शक आहे हल त हली नादर खान खां था पुछूं। ॾिस यार, इहो नादर खान असां सां कॾहिं बि सचो कोन थींदो। जेको कुझु करिणो आहे असांखे पाण खे करिणो पवंदो। तूं गुलूअ खां साख वठी चुको आहीं, हाणे रब ते छॾे ॾे, अलाह साईं हुन को हिसाब वठंदो। पोइ बि सुल्तान हल त हली हिन ॾे ॾिसूं त हीउ वञे काॾे थो, करे छा थो, आख़िर हीउ चाहे छा थो। ठीकु आहे हल त हलूं था। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।